दोस्तों अज भी असां इहा ई ॻाल्हि कंदासीं कब्ज़ा माफ़िया उमेर बाब जी। उमेर बाब जो भाउ जेको आहे एएसआई सदा चांडियो सरकारी मुलाज़िम मां मुहाफ़िज़ थी करे पुलिस जी जॉब अथसि। एएसआई आहे हाणे एएसआई थी करे सियासत बि करे थो, ज़रई ज़मीनुनि ते कब्ज़ा बि करे थो ऐं गुंडागर्दी करे माण्हुनि खां भत्ता बि वठे थो, जंहिंजा असां प्रूफ ॾेई चुका आहियूं इंटरनेट ते, हिते फेसबुक ते वीडियो असां चाढ़े चुका आहियूं, सोशल मीडिया ते असां ॾेई चुका आहियूं प्रूफ। हाणे सदा चांडियो जो उमेर बाब जो जेको भाउ आहे हाणे ॾिसो पाण पटका ॿधे थो। हाणे मां तव्हांखे सम्झाईंदो न, उनखे पंहिंजी वॾेराशाही बणे थी, पटका ॿधे थो, फ़ैसिला करे थो। उमेर बाब हुते हुनजी का ॻाल्हि नथी करे, हिमायत थी करे, हिनखे अलाए छो ॿियनि जी वॾेराई बि कोन थी वणे। ॾिसजो सम्झंदा हलिजो। ॿी ॻाल्हि हाणे जी भत्ता माफ़िया बिल्कुलु आहे। हाणे ॾिसो उहो जेको इहो एडुकेट मेयर जतोई जो इम्तियाज़ जतोई उन वाज़े तौर ते हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस करे सिधो लफ़्ज़नि में चयो आहे सदा चांडे जे गुंडनि मूंखे अगवा कयो आहे ऐं सदा चांडे खां इहो चयो अथनि त सदा चांडे वटि 12 लख भत्तो जमा कयो। भत्ता माफ़िया आहिनि मतिलबु। वरी अचूं था चोरियूं धाड़ा। परोके साल खां ई हिननि ते सादिक माछी जे ॻोठ जे माण्हुनि सिधा सवां एहतिजाज करे वीडियो रिकॉर्ड कराया, साफ़ लफ़्ज़नि में चवनि त हे ऐं सदा चांडियो ऐं उन जा माण्हू असांजे ॻोठ में सदा चांडियो जा माण्हू अची चोरियूं था कराइनि, हथियार खणी गुंडागर्दियूं था कनि। साबित थी चुका चोरनि जा साथारी। कब्ज़ा माफ़िया मां आहियां, मुंहिंजी 114 एकड़ ज़रई ज़मीन आहे, वॾो सबूत त मां आहियां। कोर्टुनि मां मूं खटी आहे, कोर्टुनि मां असांजी उहा ज़मीन खटियल। अॼु ताईं सदा चांडियो वाहिद बख़्श केरु आहे? सदा चांडियो कमदार आहे, उमेर बाब जे भाउ जो कमदार आहे, ख़ुदि उहो उमेर बाब फ़सुल थी करे हिन ज़मीन जो। हाणे अगरि हे सचा हुजनि, हिननि वटि को जवाबु हुजे त हे ॾियनि न जवाबु। मां त वेठो आहियां, सबूत खणी मां तव्हां दोस्तनि भाइरनि जे अॻियां आयो हा न। ईअं केरु कंहिं ते इल्ज़ाम थोरी हणंदो, मां त सबूतनि समेत ॾिना आहिनि न, बाक़ाया दलील अथनि त मूंखे ॾियनि। मां तव्हांखे ॿुधायां थो साफ़ ज़ाहिर ओपनली कब्ज़ा माफ़िया। कोर्टुनि मां असां उन ज़मीनुनि जा केस खटिया आहिनि, पोइ ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। उमेर बाब जो भाउ जेको आहे सदा चांडियो वारा ऐं उन्हनि जो जेको कमदार आहे वाहिद बख़्श बुकियो नौकर अथनि यूसुफ चांडियो, क्रिमिनल रिकॉर्ड आहे। ॾिसो माण्हू हाणे पीटीआई जा इहे सपोर्ट हिते असांजा पंहिंजो तरजा आहिनि, असर वारा आहिनि जतोई साहब, उन्हनि सां बि हिननि जा आहिनि सियासी लाॻापा। त हाणे जतोई साहबनि खे त इन ॻाल्हि जो इल्मु हुजणु घुरिजे त हुननि जा जेके पीटीआई जा तहरीक इंसाफ़ जा मेड़ वारा कब्ज़ा माफ़िया सपोर्टर आहिनि त उन्हनि जा कम ऐं किरदार छा आहिनि। अवामी ज़मीनुनि ते कब्ज़ा, बदमनियूं फैलाइणु, गुंडागर्दियूं करणु, माण्हुनि खां भत्ता वठणु, इहे ॻाल्हियूं लिकियल न आहिनि, इहे सभु कंहिंखे ख़बर आहे। हाणे हिननि ते हर प्रूफ त साबित लॻो पियो, बाक़ी अञा कंहिं शइ जी ज़रूरत आहे। कूड़ा त थी चुका आहिनि, माण्हुनि जे मथां कूड़ा केस करणु, कूड़नि केसनि में न हिननि जो कमु आहे, धंधो आहे, नाला ॾियणु, चङनि माण्हुनि जा नाला ॾियणु। अञा बाक़ी कहिड़ो प्रूफ खपे जेको अञा ॾियो। बाक़ी कुझु माण्हू जे ग़लति कमेंटूं कनि था या चवनि था, उन्हनि खे इहो आहे त बाबा तव्हां दलील खणी अचो, तव्हां ग़लति कमेंट न कयो, तव्हां दलील खणी अचो, सबूत खणी अचो। असां त सबूत खणी सबूत सां वेहूं था न, सबूत सां था ॻाल्हायूं न। ईअं त असां कोन था ॻाल्हियूं करे चऊं न, इल्ज़ाम त कंहिंखे कोन था हणूं न, असां सचा जेको ॿुधायूं था, असांजी इहा हक़ीक़त आहे ऐं इहो चवंदा ईंदासीं। हे वीडियो रिकॉर्ड बि इन जे करे कयो आहे त जेको हाणे उमेर बाब वारा कमु रखी वेठा आहिनि, मीडिया ते अची मीडिया जो सहारो वठनि था। पोइ हिननि जो हिकिड़ो ग्रुप ठहियलु आहे जेको पीपल्स पार्टी जे लाइ केरु फ़र्ज़ खे पोस्ट रखे थो या नवाब साहबनि लाइ रखे थो, त पोइ हिन उमेर बाब जो ग्रुप पूरो उन्हनि ते दामान था कनि। हाणे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? बाबा उमेर बाब लाइ तव्हां 100 पोस्टूं रखो, तव्हांजूं जाली पोस्टूं, तव्हांजो जाली अॻवान आहे, पर जेकॾहिं केरु सची पोस्ट रखे थो दलील सां जेका ॻाल्हि रखे थो, तव्हां हुनखे छो था जलियो? छा आहे मीडिया बि तव्हांजी आहे, शहर बि तव्हांजा आहे, हर शइ तव्हां गुंडा हो, चोर हो, धाड़ेलनि जा तव्हां हिमायत में रथा। धाड़ेलनि चोरनि जी हिमायत था कयो, चोरनि जी हिमायत जेके हामी हूंदा उहे अहिड़ा ई हूंदा। असां अहिड़नि जी कोन था कयूं, असां अहिड़नि चोरनि खां भागी हूं। असां हिन मीडिया जे ज़रिए सभिनी दोस्तनि खे चऊं था हिननि जा कारनामा ऐं करतूत ॾिसो ऐं महिरबानी करे हिननि खे घणो मीडिया ते मशहूरु करण जी बजाय हिननि सां सुवाल कयो, तव्हां माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा छो कया आहिनि? तर में हे जेकी बदमनी थी रही आहे, तव्हांजा माण्हू गुंडागर्दियूं छो था कनि?
हाणे उमेर बाब इहो बि चवंदी त हुनखे सरदार खान चयो। सरदार खान छो चवंदो? माण्हुनि सां जिन सां नाइंसाफ़ी थींदी उहा दाम न कंदा छा हिननि जे ख़िलाफ़ु? हे कब्ज़ा माफ़िया आहिनि पाण। कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ु माण्हू त दांह कंदा न, माण्हुनि ते कूड़ा केस था कराइनि, माण्हुनि खां भत्ता था घुरनि। कहिड़ी ॻाल्हि आहे? मेहड़ जो हिननि अमन बर्बादु करे छॾियो आहे। असां सिंधु गवर्नमेंट खे अपील था कयूं त हिन कब्ज़ा माफ़िया मां तालके मेहड़ खे आज़ादु करायो। मेहड़ तालको कब्ज़ा माफ़िया जो गढ़ बणिजी वियो आहे, हे बदमनिन जो गढ़ बणिजी वियो आहे। हे कब्ज़ा माफ़िया कॾहिं कंहिं ते इल्ज़ाम हयूं वेठा आहिनि, कॾहिं कंहिं ते इल्ज़ाम हयूं वेठा आहिनि, कराइनि बि पाण था। हिननि जा माण्हू था गुंडागर्दियूं कनि, हे जवान नशनि जा अॾा हलाइण वारा। हिननि में त को लिक कोन्हे, सॼे तालके खे ख़बर आहे। सिंध जो शौक़ु रखंदड़ माण्हू ॻाल्हियूं मुंहिंजियूं ॿुधनि ऐं पोइ उन ते भली पंहिंजी दलील सां कमेंट कनि। मां सुवाल जो जवाबु ॾींदुसि।